लेट छो पई अची? तोखे ख़बर आहे त स्कूल में केॾी पढ़ाई सख़्त थी वई आहे। यार तोखे त ख़बर आहे मुंहिंजा घर वारा केॾा सख़्त आहिनि। मूंखे पढ़ण जी इजाज़त ई नथा ॾियनि। घर जो कमकार सॼो लाइ पोइ त मूंखे निकिरणो पए घरां। उहो त ठीकु आहे, पढ़ाई ते तवजह न हूंदई त पास कीअं थींदीअ? महिनत कंदीअ त पास बि थींदीअ। बसि कुंज तूं दुआ कर यार, मां इन इम्तिहान ताईं पढ़ी सघां। बाक़ी मूंखे नथो लॻे त मुंहिंजा माइट मूंखे अॻिते पढ़ाईंदा। तूं दिलि न लाइ, हाणे बि त पढ़ी थी न, अॻिते बि अलाह मालिक आहे। तोखे ख़बर न आहे, मूं वारो भाउ आहे न फ़क़ीरो, सफ़ा को खर दिमाग़ आहे। उहो चए थो पढ़ाई त छा पर घर खां ॿाहिरि बि न निकिर। मां कीअं पढ़ी सघंदसि कुंज? तूं दिलि न ला, मां तोसां गॾु आहियां, अलाह सभु ठीकु कंदो। सितारा तुआरो लॻा। यार अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, तूं हरू भरू शक पई करीं। शक या पक? मूंखे ॻाल्हि त पकी पई लॻे। तुंहिंजे अॻियां पोयां जो घुमे थो, कुझु त ॻाल्हि आहे। तूं हाणे इहे फज़ूल ॻाल्हियूं न कर ऐं त सिधी घरल हुन ते ॾिसजां बि न। हा मां छो ॾिसंदीमांसि, तुंहिंजो जो आहे। तूं हाणे फज़ूल ॻाल्हियूं पई करीं, हल त हाणे घर हलूं।